अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां शुएब अहमद चन्नू। अॼु जो मुंहिंजो व्लॉग निंगरी फ़ातिमा जे हवाले सां जी अपडेट। निंगरी फ़ातिमा जेका हुई असद शाह जे क़ैद में हुई, हवेली में हुई, जंहिंजो वाक़ियो सॼी सिंध मज़म्मत कई, न पूरी सिंध पर पूरे पाकिस्तान मज़म्मत कई आहे। उन्हनि खे क़बर कशाई कई वई हुई, जंहिंजो पोस्टमार्टम लाइ अॼु पोस्टमार्टम जी रिपोर्ट अची वई आहे। मुख़्तलिफ़ शहरनि खां डॉक्टर हुया, जंहिंमां उन्हनि जी रिपोर्ट जेका आई आहे पोस्टमार्टम जी, उन में इहो ॿुधायो वियो आहे 9 जॻहियुनि ते उन धक लॻल आहिनि ऐं मतिलबु जंहिं ॾींहुं गुज़ारे वई आहे वीचारी, उन खां हिकु माना पूरी राति उनखे सां ज़िना कई वई आहे, ज़्यादती कई वई आहे। उन खां अलावा मुसलसिल इहा थींदी रहंदी आहे। ऐं इहो बि ॿुधायो थो वञे त हिकिड़े माण्हू न कई आहे, काफ़ी माण्हू आहिनि। हाणे इहो अॻिते इन जे लाइ असद शाह बेगरत माण्हू, उन जे बारे में बि उन जा DNA वरिता विया आहिनि गंबद हॉस्पिटल में। उन खां अलावा जेके ॿिया आहिनि उन्हनि जी हवेली में रहंदड़ जेके नौजवान छोकिरा, उन खां अलावा मिट माइट जेके बि हवेली में आहिनि, उहे उन्हनि जे हवाले सां बि DNA वरिता वेंदा। मां तव्हांखे पूरी सिंध खे इहो ॿुधाईंदो हलां त महिरबानी करे पंहिंजे बचनि जो ख़ासि ख़्यालु रखो, पंहिंजे बचनि खे पाण खां परे न कयो। हीअ त हिकिड़ो वाक़ियो ज़ाहिर थियो आहे न, उन्हनि जे घर में कैमरा लॻल हुई ऐं हीअ लाश मिलियो आहे। त पूरी सिंध जे अंदरि काफ़ी हवेलियूं आहिनि, काफ़ी अहिड़ा आहिनि वॾेरा जेके ज़ुल्म कंदा रहंदा आहिनि, कराची, हैदराबाद या की पूरी सिंध जे अंदरि, या उन खां अलावा पंजाब जे किथे बि, मतिलबु जिथे किथे इहो ज़ुल्म थींदो रहंदो आहे। पंहिंजे बचनि जो ख़्यालु रखो, वॾेरनि जे ख़ासि करे जेका उमिरि आहे न, इहा उमिरि न आहे। मतिलबु मिसाल नौजवान छोकिरी हुजे या सफ़ा नंढी ॿार हुजे, कहिड़ी ज़रूरत आहे उनखे तव्हां वॾेरे ओताक़नि वॾेरनि जे घरनि में मोकिलियो था त तव्हां हुते कमु कयो। सिर्फ़ु 5-8 हज़ार ॾींदा आहिनि न पघार, उहा तव्हां पंहिंजो ई पाण उन जा पीउ माउ जेके आहियो, उहा पाण मदद करे उन नियाणी खे इन ज़ानी इंसाननि खां, बेगरत इंसाननि खां बचाए करे उनखे सिधे रस्ते ते हलायो न। त पाण उनखे महिनत कयो न, उन्हनि खे मतिलबु तव्हां बिल्कुलु असां मञूं था तव्हां उनखे नथा पढ़ाए सघो, तव्हां उनखे अफोर्ड नथा करे सघो, पर तव्हां पाण थोरी महिनत कयो न। अगरि तव्हां पाण महिनत कयो आहे त हीउ एॾो वाक़ियो न थिए हा। हिन वाक़िए जे बारे में अवल ॾिसो न, रिज़वाना जो बि वाक़ियो हले थो, हीअ फ़ातिमा जो वाक़ियो तमामु ॾुखाईंदड़ आहे। असां इंतिहाई मुसलसिल परेशान लॻा पिया आहियूं उन वाक़िए खां पोइ। अॼु रिपोर्ट आई आहे, ॾाढो ॾुख पहुतो आहे। इहे DNA जी रिपोर्ट अचे असद शाह जी ईंदी, उन खां अलावा जेके बि हवेली में आहिनि, उन खां अलावा ॿियूं बि नियाणियूं क़ैद थियल आहिनि। ऐं उन्हनि जे बारे में हिकिड़ी, उन खां अलावा असद शाह जो हिकिड़ी कुझु ॾींहं पहिरियां बि क्लिप आई आहे, हिकिड़ी चए थी त मूंखे उनजी ज़ाल हिना शाह, हिना जेका आहे उहा मूंखे मुसलसिल तशदुद कंदी हुई। उन जे हवाले सां बि अॻिते जेके बि न्यूज़ ईंदियूं, उन खां अलावा जेको बि अपडेट हूंदी मां तव्हांखे ॿुधाईंदो रहंदुमि। मूंखे ॾिना इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।